बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी के अॻूणे सूबाई वज़ीर मीर शबीर ख़ान बेजारानी साहब गुज़िरियल ॾींहुं कश्मीर में एंट्री ॾिनी। उन्हनि इहो वाज़े ऐलान कयो आहे त हू कश्मीर के क़ौमी असेंबली वारे तक ते चूंड विढ़ंदा। उन साॻे ई ॾींहं ते सरदार सलीम जान मज़ारी साहब जो ख़ासि जाड़ो ख़ान देरा मोड़ मां गिरफ़्तार थियो। पुलिस उन्हनि जी गिरफ़्तारी बडाणी मां ज़ाहिर कई आहे। मज़ारी ख़ानदान इन सॼे मामले ते ॻाल्हाइण लाइ छो तयारु न आहे, छो ख़ामोश आहिनि, इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा अॻूणा सूबाई वज़ीर आहिनि मीर शबीर ख़ान बेजारानी साहब। उन्हनि गुज़िरियल ॾींहुं कश्मीर में पंहिंजी एंट्री ॾिनी आहे। उन एंट्री दौरान जॾहिं उन्हनि मीडिया सां गुफ़्तगू कई त उन्हनि इहो वाज़े चयो आहे त हाणे हू कश्मीर जे क़ौमी असेंबली वारे तक ते चूंड विढ़ंदा। हुननि इहो चयो त पार्टी क़यादत खे दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। हुननि पंहिंजूं क़ुर्बानियूं बि जेको आहे ॻणे कल्ह ॿुधायूं त असांजी इहे ई हिकु टाइप जूं क़ुर्बानियूं हुयूं पार्टी अंदरि। तंहिंजे करे मूंखे उमेदु आहे त पार्टी मूंखे टिकेट ॾींदी। हिकु उन्हनि जी एंट्री आहे। उन दौरान हू मुख़्तलिफ़ हंधनि ते विया, दरगाह बरचुनी शरीफ़ विया, उते मियां ज़हूर खे जेको आहे त जेल मां जेको आहे त आज़ादी जी मुबारकबाद ॾिनी। अॼुकल्ह इहा जेका फैमिली आहे इहा बि मज़ारी साहब खां थोरी पासीरी थियल आहे, कावड़ियल आहे। वजह छा आहे उहो त मालिक पाण बहितर अंदाज़ ॿुधाए सघनि था, पर ज़ाहिरी तौर ते इहो FIR जो मामिलो आहे, गुड्डू जे सैदनि जो उहो सॼो मामिलो आहे। उन सां गॾु ऑलरेडी पहिरियां मज़ारी साहब खां जेके रुठल आहिनि अर्ज़ मोहम्मद मज़ारी साहब, उन्हनि जे जेको मज़ारी हाउस जे साम्हूं बिल्कुलु उते उन्हनि जी चांहि पार्टी में शिरकत कई। बरकत ख़ान लंजवाणी खे फ़ौत थिए त खोड़ टाइम थियो आहे, पर उन्हनि जे उज़ुर ते बि जेको आहे त मीर शबीर ख़ान बेजारानी साहब विया, उते उन्हनि जो लंच बि हुयो। उहे बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं मज़ारी साहब खां पासीरा थींदा रहिया आहिनि, कॾहिं उनजी सपोर्ट में रहिया आहिनि। बहरहाल जेके जेके माण्हू सियासी तौर ते मज़ारी खां रुठल हुया उन्हनि सभिनी वटि मीर शबीर ख़ान बेजारानी साहब विया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहो उन्हनि जो सियासी हक़ आहे ऐं हू कोशिशि कंदा। पर इन खां पहिरियां जॾहिं जेको आहे त MNA जी टिकट ते इलेक्शन विहण जो इरादो न हो त कॾहिं बि सियासी तौर ते मीर शबीर ख़ान बेजारानी कश्मीर जे कंहिं मामले में मुदाख़लत न कई। माण्हुनि सां ज़्यादतियूं थींदियूं रहियूं, माण्हुनि सां सियासी इंतकाम जो निशानो माण्हुनि खे बणाईंदा रहिया मज़ारी साहब। मुख़्तलिफ़ मामला थिया, पर कॾहिं बि उन्हनि आवाज़ु बुलंद न कयो, छाकाणि त हाणे हुननि खे चूंड विढ़णी आहे, हुननि खे ज़रूरत आहे। तमामु बहितरु आहे कश्मीर में अपोज़िशन जो किरदारु हुजणु घुरिजे ऐं इन सां माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। पर ईअं न थिए, छाकाणि त ॿई जेके अॻुवान आहिनि मज़ारी साहब ऐं बेजारानी साहब साॻी पार्टी में आहिनि। जहिड़ो बेसिकली हुननि ॿिन्ही जो कश्मीर जे माण्हुनि जी भलाई जे लाइ ॿिन्ही जो जहिड़ो कोन्हे को। ऐं ईअं कोन्हे त मज़ारी साहब कश्मीर खे तबाह करे छॾियो, सुधराणी जेको बेजारानी साहब कश्मीर खे पैरस ठाहिणु चाहिनि था। बेसिकली ॿिन्ही जो जेको रियल ॻाल्हि आहे उहो जहिड़ो हुननि जो सियासी आहे, सीट ते जहिड़ो आहे। मज़ारी साहब वटि ऑलरेडी हिकिड़ी सीट आहे जेका हाजी अब्दुल खोसू साहब खे ॾिनियूं वेठा आहिनि। हाणे हुननि खे उहो इनकार करे न सघंदा, पोइ हिते करे न सघंदा भई तोखे सीट नथो ॾियां, मां पंहिंजे अहसान या ख़ान मज़ारी साहब या दाऊद जान साहब खे या अली जान साहब खे ॾींदुसि। तंहिंजे करे हुननि लाइ मसइलो आहे, तंहिंजे करे हू बि जुस्तजू कनि था त मूंखे MNA सीट मूंखे मिले। साॻे तरीक़े सां वरी बेजारानी साहब सां बि इहो मसइलो आहे त जेके तंगवानी वारी सीट आहे MP जी, उहा आहे मीर महबूब ख़ान बेजारानी साहब वारनि जी। ऐं ज़रिया ॿुधाइनि था त हुननि शबीर अली ख़ान खे इहो वादे चई छॾियो त भई असां मीर अज़हर ख़ान साहब खे सिर्फ़ु इन करे सीट MP वारी ॾिनीसीं त उन्हनि चयो त मां CM जो उमेदवारु आहियां, तंहिंजे करे हाणे ईंदड़ जेका इलेक्शन आहे उहा तव्हांखे असां हीअ सीट न ॾींदासीं, उहा सीट असांजी आहे। इन करे मीर जेको आहे शबीर ख़ान साहब सां बि मसइलो आहे, उहे बि चाहिनि था त उन्हनि वटि सीट हुजे। पर जीअं मां चयो साॻी पार्टी में आहिनि, सुभाणे पार्टी फ़ैसिलो करे विझे त पोइ इहे जेके माण्हू अॼु ज़ाहिर थियनि था, पोइ इन्हनि जी वरी शबीर ख़ान साहब मालिकी कंदा न कंदा, या वरी इन्हनि खे ईअं बेयारो मददगार छॾियो वेंदो त पोइ वरी मज़ारी साहब भले पोइ जॾहिं वणनि जीअं उन्हनि खे दाबा साबा ॾे, FIR ॾे, चिथे जेको बि साथी इंतकाम जो निशानो बणाए। पर मुंहिंजे ख़्याल में इहो हिन जो भले ज़ाती मामिलो हुजे ऐं भले पार्टी अंदरि हिननि जो मामिलो सेट थी वञे, पर पोइ अगरि मीर शबीर ख़ान साहब आया आहिनि त पोइ हाणे बाज़ाब्ता तौर ते सियासी माण्हू थी बीहणो पवंदो इन्हनि माण्हुनि सां जेके माण्हू अॼु हुननि सां बीहण जी कोशिशि कनि था। मां घटि में घटि इन ॻाल्हि जो जेको आहे त सपोर्टर आहियां त मीर शबीर ख़ान बेजारानी साहब जे अचण सां जेको हिननि जे ॿिन्ही जे इख़्तिलाफ़ सां घटि में घटि माण्हुनि जी का किथे न किथे इज़त थींदी, माण्हुनि जी किथे न किथे भलाई थींदी। बाक़ी जीअं मां पहिरियों चयो त इहो मामिलो आहे कोन त मीर शबीर ख़ान बेजारानी साहब खे को फ़िकिर आहे त भई कश्मीर खे हिननि तबाह कयो। मां पैरस कंदुसि, उनजी पंहिंजी तंगवानी जी हिकिड़ी रोड आहे,
हिकिड़ो रस्तो आहे, उनजो हाल बि सभिनि जे साम्हूं आहे, तव्हां असांजे साम्हूं आहे। करमपुर अंदरि कहिड़ी जमहूरियत आहे कीअं, पर वरी बि मुंहिंजे न आहे ख़्यालु त जेको आहे मज़ारी साहब वञी करे जेको आहे करमपुर दे पंचायत में वञी करे ईअं को मीटिंग करे सघे थो, छाकाणि त मीर शबीर ख़ान साहब अञा भले सियासी जमहूरी जमायत अंदरि आहिनि, पर उन्हनि जा जेके रवैया आहिनि उहे जमहूरी अञा न आहिनि थिया। ऐं बहरहाल मज़ारी जेका उहा पंचायत जेका उनजे अंडर में आहे, उन्हनि में कल्ह हू विया, उहा ॿी ॻाल्हि आहे त उते मुखी न हुयो या जेके बहरहाल पंचायत उते मौजूदु हुई हुननि खे रिस्पॉन्स मिलियो आहे ऐं मिलण बि घुरिजे, कंहिं अहिड़ी टाइप रुकावट न हुजणु घुरिजे। पर मीर शबीर ख़ान साहब बिजाणी साहब पंहिंजे अंदरि बि थोरा जेके जमहूरी लाड़ा आहिनि उन्हनि खे आणण जी कोशिशि कनि ऐं उते अगरि मज़ारी साहब खे बि एक्सेस ॾियनि त हू बि हुननि जे जेको आहे पंचायत में वञी सघनि ऐं पंचायत जा कुझु माण्हू हुननि खे को चांहि जो कोप बि पीआरे सघनि त बहितर थींदो। बहरहाल इहो तमामु बहितर आहे। उनखां पोइ अचूं था हाणे इहा यात्रा पूरी थी वई शबीर साहब जी, ऐं उनखां पोइ उन साॻे ॾींहं ते सरदार सलीम जा मज़ारी जो ख़ासि माण्हू आहे मामू जाड़ो ख़ान, उनखे देरा मोड़ जे पंप आहे पेट्रोल पंप उतां गिरफ़्तार कयो। इहे शयूं ख़बरूं हलंदियूं रहियूं त गिरफ़्तार थियो आहे। तस्दीक करण लाइ को तयारु कोन हो, तंहिंजे करे असां बि इन सॼे मामले खां थोरो साइड रहियासीं जेसिताईं को बाज़ाब्ता तौर ते को पुलिस ऑफिसर को ॿियो इदारो तस्दीक करे त भई असां वाक़ई उनखे गिरफ़्तार कयो आहे। पर हाणे उनजी जेका गिरफ़्तारी आहे उहा बडाणी मां ज़ाहिर कई वई आहे। पुलिस उते सरकार जी फ़रियाद हेठि केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें ॼाणायो आहे त असां रूटीन जे गश्त मूजिबि हुआसीं ऐं उते जेको कारखानो आहे को बडाणी जे भरिसां उन इलाइक़े में ॾिठोसीं त गाॾी जी लाइट ते त हिकिड़ो माण्हू बीठो आहे, उनजे हथ में क्लैशनकोफ आहे। पोइ उनखे रोकण जी कोशिशि कईसीं, न बीठो, खोड़ मुफ़ासिले खां पोइ उनखे बीहारियोसीं, क्लैशनकोफ उनखां हथु कईसीं, उनजा मैगज़ीन कढियासीं, खीसे में 500 रुपया हुया उनजे उहे बि कढियासीं ऐं पोइ हुनखे थाणे ते वठी आया आहियूं ऐं FIR दाख़िल कयूं था। हाणे मामिलो सिर्फ़ु इहो आहे, आम तौर ते जेको मार्केट में गर्दिश करे पई ॻाल्हि उहा इहा करे थी त भई मुखी जगदीश वारे जेको मामिलो आहे उनमें जाड़ो ख़ान इन्वॉल्व हुयो। अगरि जाड़ो ख़ान उन मामले में इन्वॉल्व आहे त पोइ इख़लाक़ी तौर ते पुलिस खे इहो चवण में छो शर्म महसूसु थिए थी? पुलिस ई छो नथी चवे त बाबा हिन मामले में इन्वॉल्व हुयो, ही असां वटि सबूत आहिनि, उन बुनियाद ते हिन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पोइ ईअं मशकूक इन सॼे मामले खे पुलिस छो थी करे त हिकिड़े माण्हू खे तव्हां गिरफ़्तार देरा मोड़ मां कयो था ऐं उनजी गिरफ़्तारी तव्हां हिकिड़े पुलिस जी मुद्दत में हिकु आम FIR कटियो था जेका इहा सभिनी खे ख़बर आहे त उन में उनजी ज़मानत थी वेंदी, कोई अहिड़ो वॾो मामिलो कोन्हे को, त सियासी हिकिड़ो बैकग्राउंड आहे, घणा मामलात आहिनि, थी वेंदी ज़मानत उनजी। त उनखे तव्हां वरी हिन FIR में ज़ाहिर कयो तव्हां रियल कश्मीर खे अमन ॾियणु चाहियो था, माण्हुनि खे टरकाइणु चाहियो था, आख़िरी मशकूक तव्हां कमु कयो छो था? अगरि इन टाइप जा मशकूक तव्हां कमु कंदो त पोइ ईअं चई सघूं था त भई तव्हां सियासी तौर ते मज़ारी खे दीवार सां लॻाइण जी कोशिशि जे करे सॼो कुझु इहो तव्हां कयो आहे। तंहिंजे करे पुलिस खे इहो जेको मशकूक अंदाज़ आहे इहो पंहिंजो दुरुस्त करिणो पवंदो ऐं ॿुधाइणो पवंदो सबूतनि सां गॾु, इहो प्रूफ करिणो पवंदो त भई जाड़ो हिन मामले में इन्वॉल्व हुयो। मां जी पहिरियों पुलिस शर्माए छो थी? पुलिस छो नथी ॿुधाए? अगरि वाक़ई हिन सॼे माना हिन जेको बि हुननि ते इल्ज़ाम लॻनि था, हाणे मां त नथो चई सघां कंहिंजे लाइ, पर इहो त अगवा करायो, हिननि हीअं कयो, फलां थियो, जगदीश जे मामले में 40 लख जी बुंग जो मामिलो, जेको बि मामिलो आहे अगरि इन्वॉल्व आहे त पोइ साम्हूं अची करे सॼे क़ौम खे माण्हुनि खे इहो ॿुधायो त भई हिन मामले में इन्वॉल्व, हिनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं हिनखे बख़्श न थींदो। बाक़ी अगरि मशकूक अंदाज़ में कंदो त पोइ सवाल जनम ज़रूरु वठंदा। तंहिंजे करे पुलिस खे मशकूक इहो स्टाइल ख़तमु करिणो पवंदो, क्लियर साम्हूं अची करे ॿुधाइणो पवंदो त भई हीउ मामिलो आहे ऐं चवणो पवंदो, प्रूफ करिणो पवंदो अगरि तव्हां रियल कश्मीर खे अमन ॾियणु चाहियो था। बाक़ी अगरि अमन जे नाले ते कंहिं माण्हू खे अगरि दीवार सां लॻाइण जी कोशिशि कंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जहिड़ा माण्हू घटि में घटि ज़रूरु ॻाल्हाईंदा। माण्हू खे वक़्तु सां हर शइ खे सम्झ अची वेंदी ॻाल्हि आख़िर मामिलो आहे छा। हुनजा पंहिंजा रवैया बि अहिड़ा आहिनि त जेके हुन सियासी तौर ते हुननि जा रवैया ॾाढा तलख़ रहिया आहिनि, माण्हुनि सां हुननि जी हमदर्दियूं मोहबतूं उहो न आहिनि। बहरहाल उहो हुनजो पंहिंजो मामिलो आहे। बहरहाल हुननि खे ईअं कंहिं माण्हू खे ईअं अगरि कंहिं बि ॿिए टास्क जे बुनियादनि ते अगरि कंहिंखे दीवार सां लॻाए वेंदो त घटि में घटि उहा ज़्यादती में शुमारु ज़रूरु थींदो। पर अगरि जाड़ो इन सॼे मामले में किथे न किथे ॾोह में इन्वॉल्व आहे त पुलिस सबूतनि सां उनखे बख़्श न करे क़ौम खे ॿुधाए त बाबा हीअ जेके तव्हांजे साम्हूं ॾाढा मुतबर थी करे घुमनि पिया, पर हिन जा जेके असल किरदार आहिनि उहे हीअ आहिनि। इन साॻे ॾींहं ते इहे इतला बि आहिनि त हाजी अब्दुल रऊफ़ साहिब जेके साबिक़ MP आहिनि, उनजे भाउ अब्दुल बाग़ी साहिब जो जेको को ख़्वाहिश माण्हू आहे रमज़ान, उनखे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। पर हिन वक़्तु उनजी तस्दीक नथी थिए, छाकाणि त पुलिस तस्दीक करण लाइ तयारु कान्हे का, कुझु ॿुधाइण लाइ तयारु कान्हे का। अगरि उनखे बि किथे FIR में किथे ज़ाहिर कयो वेंदो त उहा ॻाल्हि बि साम्हूं अची वेंदी। पर हिन वक़्तु ताईं इहा अफ़वाह मार्केट में गर्दिश कनि था त हुननि खे जो उतां तां बि रमज़ान खोसो आहे को उनखे माण्हुनि 4-5 माण्हुनि सां गॾु गिरफ़्तार कयो वियो आहे। हाणे ॾिसे त उनजी गिरफ़्तारी कहिड़े अंदाज़ में ज़ाहिर थी थिए, हिकु इहो मामिलो आहे। इन सॼे मामले में हाणे मज़ारी बेसिकली सियासी माण्हू बि आहे ऐं
मुख्त वफ़ाक़ी वज़ीर रहिया आहिनि एहसान खान मज़ारी साहिबु, पाण सूबाई वज़ीर रहिया आहिनि। एतिरी इल्ज़ाम तराशी हुननि जे ख़िलाफ़ु थिए पई, एतिरी आख़िर हाणे माना बाज़ाब्ता तौर ते हुननि जे ख़िलाफ़ु हुननि जे माण्हुनि में हथ विधा विया आहिनि। थू अगरि इन मामले में इन्वॉल्व न आहिनि त बाज़ाब्ता तौर ते अची करे साम्हूं छो नथा ॿुधाइनि, ॻाल्हाइण मीडिया साम्हूं छो नथा अचनि, छो नथा उन सॼे मामले खे सियासी अंदाज़ में अगरि हुननि खे वाक़ई सियासी तौर ते कुझु दीवार सां लॻाइण जी कोशिशि कई थी वञे या कुझु बि मामिलो आहे, छो नथा ॿुधाइनि। हुननि जी ख़ामोशी बि केतिरा सवाल जनम थी ॾे त भई आख़िर छो ख़ामोश आहिनि। तव्हां अगरि बेक़सूर आहियो, तव्हांजे ख़िलाफ़ु अहिड़ो कुझु आहे, तव्हां इन्वॉल्व न आहियो त बाज़ाब्ता तौर ते हुननि खे साम्हूं अचणु घुरिजे। असां वटि थींदो ईअं रहियो आहे त माण्हुनि जे ख़ासि तौरु सियासी माण्हुनि जो, आम माण्हुनि जो बि मिज़ाज इहो आहे, तव्हां अगरि हुननि जे हक़ जी ॻाल्हि कंदव, हुननि जे मिज़ाज मुताबिक़ जेको हो सोचनि था त पोइ तव्हां चङा सहाफ़ी आहियो। ऐं अगरि तव्हां उनखां हटी करे का ॻाल्हि कंदव त पोइ उनजे मिज़ाज खां हटियल ॻाल्हि आहे त पोइ तव्हां गंदा लेखिया वेंदव, पोइ तव्हांजी किरदार कुझु बि थींदी, तव्हांजे ख़िलाफ़ु मुहिम बि हलंदी, पोइ तव्हांजा मथा बि फाड़िया वेंदा, पोइ तव्हांखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां हिसायो बि वेंदो। इहो सॼो सिलसिलो आहे। पर मां कोशिशि कई त इन सॼे मामले ते थोरो मज़ारी जेका फैमिली आहे उनजो कुझु न कुझु ॻाल्हि ॿोल उनखां कजे। घणनि सां राब्तो न थी सघियो। एहसान खान मज़ारी साहिबु जेका अॻूणा जेका वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन सां मुंहिंजी ॻाल्हि थी फ़ोन ते। माण्हू भई सवाल कयो आख़िर इहो मामिलो छा आहे, इहो छा मामिलो आहे, जाड़ो ख़ान इन्वॉल्व हुयो न हुयो, छा हो। पोइ हुननि चयो यार ॻाल्हि असां सॼे मामले खे कोर्ट में फेस कंदासीं ऐं जाड़े ख़ान खे गिरफ़्तार हिननि जेको आहे देरा मोड़ जे टीकम वारे पंप तां कयो। अगरि टीकम वारे पंप तां गिरफ़्तार कयूं त पोइ हिननि वरी क्लाशन को वञी बडाणी में छो ॾिनो हुनजे ख़िलाफ़ु। बहरहाल अलाह बहितर कंदो, अलाह भलाई कंदो। वधीक हुननि ॻाल्हाइण जी जेको आहे त कुझु न ॿुधायो त असांजे ख़िलाफ़ु छा आहे, छा मामलात आहिनि, कीअं आहिनि। मार्केट में इहे ॻाल्हियूं बि गर्दिश कनि थियूं त भई जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे घरू जेको आहे सरफराज़ बुगटी साहिबु, उन्हनि ॾे बि मज़ारी साहिबु को नियापा मोकिलिया आहिनि। हाणे इहे तस्दीक थियल त न आहे, मज़ारी साहिबु पाण ॿुधाए सघनि था नियापा मोकिलिया आहिनि या वरी सरफराज़ बुगटी साहिबु ॿुधाए सघनि था। पर होॾे नियापा मोकिलण जी कहिड़ी ज़रूरत हुई, छा कहिड़ी रंजिश आहे सरफराज़ बुगटी जी हिननि सां, कंहिंजी हिननि सां रंजिश आहे, उहो त हाणे हीउ पाण बहितर अंदाज़ ॿुधाए सघनि था। पर जीअं मां चयो अगरि अहिड़ो कुझु आहे त हीउ सियासी माण्हुनि घटि में घटि साम्हूं अची करे ॿुधाइनि त भई हीअ असां मामलात आहिनि, तंहिंजे करे असांखे हो थो कयो वञे। बहरहाल इहे सॼा जेके कश्मीर जा मामलात आहिनि, जीअं मां बहरहाल आख़िर में वरी साॻियो ई चवंदुसि, कश्मीर पुलिस खे रियल अगरि अमन कराइण जे मूड में आहिनि, रियल अमन ॾियण जे मूड में आहिनि ऐं किथे न किथे जेके जेके माण्हू जेके जेके किरदार इन सॼे मामले में मुलविस आहिनि, सख़्ती सां हुननि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। ऐं लेकिन ईअं मशकूक अंदाज़ में जेके गिरफ़्तारियूं आहिनि इहे पोइ खोड़ शक शुबनि खे जनमु ॾींदियूं। अॼु पाण सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले में मुलाक़ात थींदी। अला भाई।